बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। अज़ीज़ान मोहतशम, प्यारा बुजुर्गो भाईरो, अल्हम्दुलिल्लाह अजो की ही महफिल मदीने वारे साईं जे बचड़न जे दिस्तार वारी आ। मुखे ॾाढी खुशी थी आ। असां जड़ा पढ़ी पवन त ॿी ॻाल्हि आ, और महबूब जा बचड़ा पढ़ी पवन त अखियुनि जो ठार। जिन जे घर मजा दीन निकतो आ, जेकॾहिं उहे दीन जा पासबान थी पवन, वॾी इहा नेमत आ, वॾी इज़त आ, वॾे शरफ वारी ॻाल्हि वा। अल्लाह ताला शहजादन के वधाईंदो, अल्लाह कंदो त वरी दीन जी खिदमत भी कंदा, पांजे नाने नबीअ जे दीन के पढ़ंदा पढ़ाईंदा भी। प्यारा दोस्तो, मदीने वारे साईं जो मीलाद, महबूब जे शहजादन जी दिस्तार ऐं ज़िक्र मदीने वारे जो घर अल्लाह जो गाल थी आई असुल वाह वाह। थदे अंदाज सां, धीमे लहजे सां अज तव्हांखे चंद ॻाल्हियूं समझाइणियूं आहिनि। जेकॾहिं समझी पयो त वाह वाह थी वेंदी हली। प्यारा भाइरो, दुनिया में अल्लाह जेतरा बि नबी मोकिलिया, ध्यान सां ॿुधजो, दुनिया में अल्लाह जेतरा बि नबी मोकिलिया, जेतरा बि रसूल मोकिलिया, सब जो सब नबी, सब जो सब पैगंबर रसूल ज़ाहिरी बशरी लिबास में आया, पर उन्हनि जो हे जेको बशरी लिबास हुयो, बुत कद काठ हुयो, उहो तोमू वांगुर हुयो, पर उहो जिस्म ज़ाहिर में ॾिसण में तोमू वांगुर हुयो, पर उन्हनि जे जिस्मन जे अंदर ख़ुसूसियतूं, राज न्याज अल्लाह जन्नत वारा रखाया हुया। ध्यान सां ॿुधजो, वरी समझो, जेतरा बि नबी आया, इहो असां अहले सुन्नत वारनि जो अक़ीदो आ, जेतरा बि नबी आया, हड़नी नबीअनि जा जिस्म, उन्हनि जे जिस्मनि जी बीहक, जिस्मनि जो मुकम्मल जो बि ढांचो आ, उहो मुकम्मल ज़ाहिरन असां वांगुरु हुयो, पर उहो अल्लाह जन्नत वारो दुनिया में अल्लाह रखायो। जिए जन्नत में मानू खाइन था, जन्नत में मानू खाईंदा, जन्नत में मानू पींदा, जन्नत में मानू हलंदा घुमंदा, उन्हनि के पघर थींदो त उन्हनि जो पघर खुशबू वारो हूंदो। जिए तो मुखे मानी खाऊं त हाज़मो थींदो, उन में असांखे पायखाने जे लाइ वञणो पवंदो, वॉशरूम में वञणो पवंदो। ये इंसानी बशरी तकाज़ाऊं आहिनि। नबीयन के अल्लाह ताला इन हाड़नी शयुनि खां पाक बणायो। ॻाल्हि समझो या न समझो, इहो असांजो अक़ीदो आहे। जेॾीमहिल मदीने वारे साईं जी ज़ात आई, त मदीने वारे साईं खां काफ़रनि पुछो, अबू जहल, उतबा, शैबा, वॾा वॾा काफ़र हुया। उन्हनि चयो त ए मोहम्मद, तूं अल्लाह जो नबी आहीं, ॿुधाए त तूं पंहिंजो पाण खे नबी तो सॾाई, तूं पंहिंजो तारुफ़ कराए। ॿाहिरियां माण्हू ईंदा हा त उन्हनि खे चवंदा त हिन जी कचहरी में न वियो। जेॾीमहिल मुहम्मद जी कचहरी में वञो, मुहम्मद मीर खे ॾिसजो बि न। दुनिया वारनि खे ॿुधाईंदा हुया त ए मके में अचण वारो, ए असांजे महबूदाने बातिल के पूजा करण वारो, लात मनात उज़ा जे अॻियां सिर सजदे में रखण वारो, खबरदार जेकॾहिं तव्हांखे
लात मनात के पूजणो आ त भली पूजो, पर मक्के में बैतुल्लाह जे आस पास मोहम्मद नाले शख्स रहे तो खबरदार ता उन जी कचहरी में न वञजो। न सिर्फ कचहरी में न वञजो, उन जो चेहरो बि न ॾिसजो। जेॾी महिल उतां लंघो त कपड़े पंहिंजे कननि जे अंदरि कपह खे रखे छॾिजो जो उन जो आवाज़ बि तव्हां ताईं पहुचे न। मके वारनि एॾियूं सख़्तियूं कयूं, ॿाहिरियां माण्हू ईंदा हुआ, पोइ जेके न सुञाणंदा हुआ मदीने वारा साईं जेॾी महिल उन्हनि सां मिलंदा हुआ त हो पुछंदा हुआ त तव्हां केरु आहियो। काफ़र पुछंदा हा त ए सुहिणी सूरत वारा, ए हसीन चेहरे वारा, तुंहिंजो चेहरो सुहिणो आहे, तुंहिंजो किरदार सुहिणो आहे, तुंहिंजी ज़ात ॾाढी नफ़ीस आहे, तुंहिंजो कलाम ॾाढो भलो सहल आहे, तुंहिंजो अंदाज़ ॾाढो दिलरुबाव आहे, तुंहिंजे मुर्कण जी मुर्क दिलियूं मोहे थी विझे। ॿुधाए तूं केरु? जेॾी महिल महबूब जो अंदाज़ न्याज़ निवड़त ॾिसंदा हुया त पोइ पुछंदा त ए सुहिणी सूरत वारा तूं केरु? क़ुरान में रब फरमायो महबूब इन्हनि काफ़रनि खे ॿुधाए, कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम, मां तव्हां वांगुरु आहियां, मां तव्हां वांगुरु आहियां। मूंखां अचो क़ुरान ॿुधो, मां मुहम्मद जी मिठी गुफ़्तार ॿुधो, अचो मुझी कचहरीअ में वेहो, मां बि तव्हां वांगुरु इंसान आहियां, मां का ॿी ख़ासि मख़लूक न आहियां, मां का वॾी का अणॾिठी शइ न आहियां, मां बि अव्हां वांगुरु बशर आहियां, अव्हां वांगुरु इंसान आहियां, अव्हां जहिड़ो आहियां। अचो वेहो ॿुधो। पोइ जेॾी महिल वेहंदा हा महबूब जी गुफ़्तार ॿुधंदा हा, महबूब जी कचहरीअ में वेहंदा हा, मिठड़ो आवाज़ जेॾी महिल हीअं कननि में पवंदो हो त माखियां मिठो, अहिड़ी मिठाण न माखीअ में न मिसरीअ में जहिड़ी मोहम्मद मीर जे आवाज़ जी मिठाण हूंदी। जेॾी महिल महबूब सां वेहंदा त महबूब मुहम्मद करीम जो उन्हनि सां वेहण, उन्हनि सां मिलण, उन्हनि जो हिक ॿिए में महबूब सां कचहरी करण उन्हनि खे एॾो वणी वेंदो हो, दिलि खसराए वेहंदा। वॾा वॾा चोटीअ जा काफ़र, वॾा वॾा दुश्मन जेॾी महिल महबूब सां वेहंदा दिलि फुरजी वेंदी हुयनि, पोइ बेख़ुद थी चवंदा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ईअं महबूब जी कचहरी लगी पई आहे त अबू जहल, अबू लहब, वॾा वॾा काफ़र वेठा आहिनि चइनी पासनि खां। महबूबन करीमन जी गुफ़्तार लगी पई आहे। जेॾी महिल हुननि महबूब सां कचहरी कई त अबू जहल चयो उथो, मता मुहम्मद अमीर ते कलमो न पढ़ी वेही रहो, जल्दी कयो, हितां खां वञो, हिन खां परे थियो, मतां हिन जे मथां कलमो न पढ़ी वियो। महबूब जी ॻाल्हि ॿुधंदा त उन्हनि खां पंहिंजा बुत विसरी वेंदा, उन्हनि जा माबूदाने बातिल विसरी वेंदा। कुर्बान वञा महबूब तुंहिंजे अंदाज़ तां। हिकिड़ो चोटीअ जो शाइर हुयो, चोटीअ जो, मके मदीने हिजाज जो, अरब जो चोटीअ जो शाइर हुयो। उहो मके में आयो। अबू जहल उनखे चयो त अदा ॻाल्हि ॿुध, हाणे असांजो ई तूं महिमान, असां सां गॾु रह, तोखे मानी बि ॾींदासीं, पाणी बि ॾींदासीं, तुंहिंजी रहाइश बि ॾींदासीं, जेको कुझु चवंदे तोखे ॾींदासीं, पर हिकिड़ो असांजो अर्ज़ु आहे, तोखे मञणो पवंदो। चवण लॻो कहिड़ो? अबू जहल चयसि त अदा असां वटि हिकिड़ो शख़्स पैदा थियो आहे जंहिंजो आवाज़ ॾाढो मिठड़ो आहे। हाणे ॻाल्हि केरु थो करे? जेको जाहिलनि जो अबू आहे, चवे थो त उनजो आवाज़ ॾाढो मिठो आहे, उनजो किरदार ॾाढो आला आहे, उनजो अंदाज़ ॾाढो प्यारो आहे,
ओ शायर जो नालो वठी उनके चवण लगो अदा तू जॾहिं बि इन मुहम्मद जी ॻाल्हि ॿुधी न कननि में आङरियूं विझ जाए जेकॾहिं तूं उन जी ॻाल्हि ॿुधी त तूं पंहिंजा बुत पंहिंजा महबूद विसारे उन जे रब खे पूॼण लॻे उन चयो अब्बा मां पंहिंजा बेॾाॾे खां जंहिंजी पूॼा था कयूं मां कीअं पंहिंजे महबूदनि खे कूड़ो चवंदुसि अबू जहल चयसि तूं कोन चवंदे पर जे मुहम्मद जी कचहरीअ में पहुते पाण ई ज़बान जारी थी वेंदी ला इलाहा इल्लल्लाह हाय 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 हिकिड़े ॾींहुं उन जे बि बख़्त जो सितारो जागी पियो बख़्त कंहिंजे बख़्त ते रीस त नाहे हीअं फजर जे टाइम सुबुह थियण वारी हुई महबूबन करीमन जी आदत मुबारक हूंदी हुई त सुबुह जे पार में क़ुरान जी तिलावत फरमाईंदा हीअं महबूब तिलावत पिया कनि पर तिलावत हाणे जंहिंजे मथां क़ुरान लथो छा त उन जो अंदाज़ हूंदो महबूब जे गुलामन आशिकन जो तव्हां वटि हींअर त मोबाइल आहे न तव्हां दुनिया जा कारी आहिनि तव्हां क़ुरान जे यूट्यूब खोलियो कंहिं कारीअ जे आवाज़ में क़ुरान वेही ॿुधो हींअर ई दिलि ठरी थी पवे पर जेॾी महिल महबूब क़ुरान पढ़ंदा हूंदा त केॾो वॾो मज़ेदार हूंदो हीअं सुबुह जे पहर में हीअं लंघियो आहे त हिकिड़े घर जे दर खां आवाज़ आयो यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन शायर हुयो लफ्ज़न जो माहिर हुयो बोली दान हुयो ज़बान दान हुयो को आम माण्हू तो हुयो कोन जेॾी महिल लफ्ज़ ॿुधई क़ुरान जी तिलावत ॿुधई त पेर बीही वयसि दर जे अॻियां बीही रथो कन लाए ॿुधण लॻो क़ुरान पढ़ण वारो क़ुरान पियो पढ़े हे दर ते बीही रहियो शाम जो टेम सॼी राति लंघे वई सुबुह थी वई हली हे पंहिंजी जॻह ते बीठो रहियो ॿुधंदो रहियो ॿुधंदो रहियो ॿुधंदो रहियो तव्हांजो जेॾी महिल क़ुरान पढ़ण वारे क़ुरान बंदि कयो क़ुरान पढ़ण वारो ॿाहिरि निकितो त पुछा कईंसि ओ सोणी सूरत वारा तुंहिंजो आवाज़ केॾो न मिठो आहे तुंहिंजो कलाम केॾो न फसीह आहे तुंहिंजो कलाम केॾो न बेहतरीन आहे मूं यमन जे शाइरनि जा कलाम ॿुधा मूं अरब जे शाइरनि जा कलाम ॿुधा मूं वॾनि वॾनि फसीह बलीग अरबनि जा कलाम ॿुधा पुट अॼु बि अरब पंहिंजो पाण खे सॾींदा आहिनि असां हूं अरब अरबन खां अलावा जेके ॿी ॿोली वारा आहिनि उन्हनि खे सॾींदा आहिनि अजमी अजमी माना गूंगा अजमी माना गूंगा हुननि खे अरबन खे पंहिंजी ॿोलीअ ते वॾो नाज़ आहे दुनिया जी वाहिद ॿोली अरबी आहे जंहिंमें लफ़्ज़ थोरा आहिनि पर हर हिकु अखर में माना उन जा समुंड आहिनि अजीब ॿोली आहे तव्हां जेॾी महिल अलाह कंदो ग्रामर पढ़ंदो अरबी पढ़ण वारनि खां तव्हां ॿुधो केॾी महिल वेही त अरबी जो वॾो शान आहे वॾी फसीह बलीग ॿोली आहे ॿोली दान जेके आहिनि ज़बान दान आहिनि जेके लफ़्ज़नि जो मान मक़ाम ॼाणनि था उन्हनि खां पुछा कयो त अरबी ॿोलीअ जो केॾो वॾो मक़ाम आहे जो अल्लाह इन अरबी ॿोलीअ खे पंहिंजे क़ुरान जे लाइ मुंतखिब कयो जंहिं ॿोलीअ खे रब पंहिंजे नबीअ जे लाइ मुंतखिब कयो जंहिं ॿोलीअ खे रब पंहिंजे कलाम जे लाइ मुंतखिब कयो उहा बि त का ॿोली हूंदी न
सुभान अल्लाह। उन चयो तो ओ सोनी सूरत वारा मूं कलाम त ॾाढा भला भला ॿुधा, मूं वॾनि वॾनि शाइरनि जूं शाइरियूं ॿुधियूं, मूं वॾनि वॾनि ॾाहनि जा अदीबनि जा कलाम ॿुधा, पर हेड़ो कलाम, हेड़ी गुफ्तार, हेड़ा लफ़्ज़ मूं किथे बि न ॿुधा। ॿुधाए त इहो कहिड़ो कलाम आ। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं जो रब जिए मूं तव्हांखे ॿुधायो त नबियनि खे रब ख़ासि बणायो, नबियनि खे रब ख़ासि बणायो, ख़ुसूसी मक़ाम अता फरमाया। प्यारा दोस्तो मोरे वारो ध्यान सां ॿुधो, जिए अल्लाह पंहिंजनि नबियनि खे ख़ासि बणायो, पोइ उन्हनि नबियनि में वरी चूंड कई, नबियनि में रब चूंड कई, चूंडे धुणी पसंद करे हड़नी नबियनि जो कायद रहबर रहनुमा तुंहिंजे मुंहिंजे नबीअ मिठे मोहम्मद करीम खे रब बणायो। हजरत सैयदना यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो नबी हुआ, पर हसीनन जो इमाम हुआ। हजरत सैयदना दाऊद अल्लाह जो नबी हुआ, पर अल्लाह उन्हें जे आवाज में मिठास पैदा कई आ। ये कुरान पंजो तौरात पढ़ंदो आ त जंगल जा जानवर भी चो तरफ अचे वेही रहंदा आहिनि, उॾामण वारा पखी भी उन्हें जी गुफ्तगू ॿुधंदा आहिनि। इंसान जेॾी महिल गुफ्तगू ॿुधंदा हा त उन्हें जे सहर मां निकिरी न सघंदा हुया, जो अल्लाह दाऊद जो मिठो आवाज बणायो हुयो। हजरत सैयदना मूसा कलीमुल्लाह अल्लाह जो नबी पंहिंजो हथ बगल में विझी हीअं ॿाहिरि कढंदो हो, जीअं चोॾीअ जो चंड चिमकंदो आहे, उन जो हथ ईअं चिमकंदो हुयो। हीअं लठ खे हीअं दरिया में उछलायईं त लठ लॻण सां दरियाउ ख़ुश्क थी वियो, 7 रस्ता निकिरी पिया। अल्लाह उन खे मौजज़ा ॾिना। हज़रत ईसा खे अल्लाह मसीह बणायो। मसीह माना हथ फेराइण वारो। मुर्दन ते हथ फेराईंदो हो, मुर्दा उथी वेहंदा हुया। जेके ॻाल्हाए न सघंदा उन्हनि जी ज़बान ते हथ हणंदो हो त गूंगा बि ॻाल्हाईंदा हा। अखियुनि खां नाबीन हूंदा हा, उन्हनि जी अखियुनि ते हथ घुमाईंदो हो, नाबीन नूर वारा थी वेंदा हुया। ये हर माण्हू में त इहे शयूं न आहिनि न, ये जेके ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायां थो, हर माण्हूअ में इहे शयूं न आहिनि।
छाजेला जो तुंजो मुंजो मकाम बियो आ असांजे सरदारन जो मकाम आला। ॾिसो दुनिया वारनि जो हिकिड़ो मिसाल थो ॾियां। तव्हां ऐं असां आहियूं अवाम, असां ते वरी हुक्मरान आहिनि। पोइ को MP आ, को मिनिस्टर आ, को कंहिं वज़ारत जो कलम धणी आ, को वॾ वज़ारत वारो आ, को वज़ीर आज़म आ, को सदर आ। जंहिंजो जेतिरो मक़ाम आ उन्हे खे हुकूमत जे तरफ़ां ओॾो वॾो प्रोटोकॉल मिलंदो आ, ओॾी वॾी लय लस्त बणाई वेंदी आ। ॿुधो मोरे वारो, हे दुनिया वारनि जा जेके तुंहिंजा मुंहिंजा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जो एतिरो मक़ाम ऐं मर्तबो आहे, पर जिन खे अल्लाह तुंहिंजो मुंहिंजो क़ाइद बणायो उन्हनि जो छा मक़ाम हूंदो। जिन के रब पंहिंजी नबूवत जा ताज पहराया उन्हनि नबीयन जो शान छा हूंदो। ॿुधो जेकॾहिं नबीयन जो बि नबीयन जो बि ताजदार मुहम्मद करीम जी ॻाल्हि अचे, ॿुधायो त मूसा खे मौजज़ा मिलिया, हज़रत सैयदना ईसा खे मौजज़ा मिलिया, दाऊद नबीअ खे मौजज़ा मिलिया, हड़नी नबीयन खे मौजज़ा मिलिया। उहे त सभु महबूब जा मुरीद हा न, उहे त मदीने वारे साईं जे मातहत आ। महबूब उन्हनि जो क़ाइद आ। हाणे क़ाइद जेके मुरीद आहिनि उन्हनि जो इहो शान आ त क़ाइद जो मक़ाम छा हूंदो। सुभान अल्लाह। हदीस तो ॿुधायांव, दिलि ठरी पवंदव। मके वारनि काफ़रनि चयो त तूं केरी, मदीने वारे साईं फरमाए मां तहां वांगुरु बशर आं। पर जेॾी महिल अबू बकर पुछा कई, उमर पुछा कई, उस्मान अलीअ पुछा कई त मदीने वारे ताजदार उन्हनि खे ईअं न चयो त मां तहां वांगुरु आहियां, बल्कि उन्हनि खे ईअं चयईं अय्युकुम मिसली, ओ अबू बकर, ओ उमर, ओ उस्मान, ओ अली, ॿुधायो तहां में केरु आहे मूं मुहम्मद जहिड़ो। महबूब न रोज़ो रखियो, सियाम जो मदीने वारे साईं रोज़ो रखियो, सुबुह जो रोज़ो रखियो, शाम जो कोन खोलियनि। शाम थी त उन रोज़े के कंटिन्यू कयनि, अफ्तार न कयनि। वरी बग़ैर अफ्तार जे महबूबन रोज़ो सॼी रात रोज़ो रखियो। वरी सहरी जो टाइम थियो त मदीने वारे साईं सहरी भी कोन कई। असहाबन ॾिठो, अबू बकर, उमर, उस्मान, अली ॾिठो त महबूब रोज़ो रखियो आ, त अबू बकर भी रोज़ो रखियो, मौला अली भी रोज़ो रखियो, असहाबन रोज़ो रखियो। हिकिड़ो ॾींहुं थियो, ॿियो ॾींहुं थियो, टियों ॾींहुं थियो। हाणे जेके रोज़ अचण वारा उन्हनि जो अचण बंदि थी वियो, उन्हनि जो अचण बंदि थी वियो। जेके आया पे भितुन जूं टेकूं सहारा ॻोल्हींदा पे वतिया, भितुन खे टेकूं ॾींदे पे वतिया। मदीने वारे साईं जेॾी महिल ॾिठो त असहाबी कमज़ोर थी विया आहिनि, नहीफ़ थी विया आहिनि, साईं फरमायो ओ गुलाम, ओ असहाबियो, ॿुधायो तव्हांखे छा थी विया, छो तव्हां नहीफ़ थी विया, कमज़ोर थी विया, छो तव्हां एॾा हीणा थी विया, छा थियो अथव। अर्ज़ कयनि या रसूल अल्लाह, ओ मुंहिंजा महबूब सुणा, अव्हां रोज़ो रखियो, असां बि रोज़ो रखियो, अव्हां अफ्तार कोन कई, असां बि कोन कई। महबूब अव्हां ॿिए ॾींहं जी सहरी न कई, असां बि सहरी न कई आहे, अव्हां अफ्तारी न कई, असां बि न कई। हाणे महबूब असां इंसान आहियूं, भुख उञ जे करे बेहाल थी पिया आहियूं। ओ मुंहिंजा महबूब सुणा, पानी न पीअण जे करे, मानीअ न खाइण जे करे कमज़ोर थी आहियूं। मदीने वारे ताजदार फरमायो ओ गुलामो अय्युकुम मिसली, केरा अवां में मूं मुहम्मद जहिड़ो। हाणे कमाल जी ॻाल्हि इहा वा त हेतिरा असहाबिया कंहिं ईअं न चयो त महबूब तूं असां जहिड़ो। हाय हाय, क़ुरान पियो चवे त कुल इन्नमा अना बशरुम मिसलुकुम, महबूब चओ त मां तहां वांगुरु आहियां। पर जेॾी महिल आशिकनि जी ॻाल्हि आई, मोहबत वारनि जी ॻाल्हि आई त मदीने वारे ताजदार उन्हनि खे चयो त तहां में केर बि मूं जहिड़ो नाहे।
सदके सदके सुभान अल्लाह। तामे को मुंह जड़ो हुजे हां त रात थींदी आ मां पंहिंजे रब वट वेंदो हां मुंहिंजो रब मूंखे खाराईंदो बि आहे त प्यारींदो बि आहे। नारे रिसालत नारे रिसालत सुभान अल्लाह। रही गाल काफरन के बुधाइण वारी त कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम। या आयत तां बि घणी बुधी हुंदी घणा पढ़ंदा आहिनि त नबी असां जहिड़ो आ। रब करीम फरमायो ओ मुंहिंजा महबूब रुगो बशर ताईं जेके पहुता आहिनि अॻियां मां रब थो पहुचायान। यूहा इलैया तू तो उहो महबूब आहीं जो मूंसां कचहरियूं कंदो ही। सुभान अल्लाह। हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह असांजो मुर्शिद आ उन जो रूह बि पुकारियो रड़ करे दाह करे सॾ कयई जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकेंदी रहो। जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकेंदी रहो। जिथे जो वेखी नामे मोहम्मद जिथे जो वेखी नामे मोहम्मद चुम चुम अखियां ते लैंदी रहो। जेकर चाही अहद को मिलना एहन कोई राज निराले आशिक ते माशूक विचाले। एहन कोई राज निराले आशिक ते माशूक विचाले। छोड़ मसले कुल जुज वाले छोड़ मसले कुल जुज वाले मुफ्त न मगज खपेंदी रहो। जेकर चाही अहद को मिलना जेकर चाही तो अल्लाह सां मिला अहमद नाम पकेंदी रहो। अहमद नाम पकेंदी रहो। जेकर चाही अहद को मिलना। सरकार की आमद सोहने की आमद दिलबर की आमद। सुभान अल्लाह। जेडी मल मदीने वारे साईं जी गाल अचे त ओ मोरे वारो ध्यान सां ॿुधो। मदीने वारे साईं के रब इंसानन में सभिनीन खां वधीक आला उत्तम बेहतर बेहतरीन ज़ात वारो बनायो बेहतरीन किरदार वारो बनायो। मदीने वारे साईं जो जिस्म बेमिसाल वा महबूब जी गुफ्तगू बाकमाल वा महबूब जो ॾिसण तो मुंह वांगुरु नाहे। मदीने वारे साईं जो ॿुधण बि तो मुंह वांगुरु नाहे। सुभान अल्लाह। जेका शे तू ऐं मां नायूं ॿुधी सघंदा आमिना जो लाल उहा ॻाल्हि ॿुधी वठंदो आहे। सुभान अल्लाह। ये महबूब फजर ते देर सां आया फरमायन ओ असहाबियो मूंखां छो नथा पुछो त मां अॼु फजर ते देर सां आयो तां घणी देर इंतजार कयो। असहाबी दा चवन एडी देर थी वई जो असांखे लॻो त इजो तो सिजो भरे असां घणी देर इंतजार कयो। साईं करीमन फरमायो पुछो मुखां पुछो मां छो देर सां आयुसि। सवाल कयो असहाबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह ॿुधायो छो देर सां आयो। मदीने वारे ताजदार फरमायो ओ मोरे वारो ध्यान सां ॿुधो। साईं फरमायो अॼु तहज्जुद जी नमाज़ पढ़ी मां पंहिंजी जॻह ते वेठो हुयुसि पंहिंजे मुसल्ले ते वेठो हुयुसि नमाज़ वारी जॻह ते वेठो हुयुसि। हीअं नज़र खणी जो ॾिठुमि त मुंहिंजे साम्हूं मुझो रब हसीन सूरत में सामो मौजूद हुयो। हक हक सुभान अल्लाह। पुत्र तुंजी मुंजी अख असां जे कुलन ते वेठल किरामन कातिबीन के कोन थी ॾिसी सघन। असां जे कुलन ते मलाइका वेठा आहिनि। कुरान तो फरमाया यअलमून मा तफअलून जो कुछ कयो था वो लिखन था पिया।
असा जे कुलन ते मलाइक वेठा आहिनि असां उन्हनि खे कोन था ॾिसूं पर कुर्बान वञा मदीने वारा ताजदार तुंहिंजे शान ता इते न सुभान अल्लाह चयो सुभान अल्लाह साईं था फरमाइन हीअं मां नज़र कई त पंहिंजो रब हिन अखियुनि सां ॾिठो सदके सदके सुभान अल्लाह में रब तो फरमाए अफतो मारूनहु अला मा यरा ता झेड़ो ता कयो त मदीने वारे पंहिंजे रब खे ॾिठो या न ॾिठो लफ्ज़ आहिनि क़ुरान जा अफतो मारूनहु अला मा यरा ता झगड़ो था कयो त महबूब मूंखे ॾिठो या न ॾिठो मां रब थो ऐलान कयां त मुंहिंजे महबूब वरी 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 मुंहिंजा दीदार कया सुभान अल्लाह वलक़द रआहु नज़लतन उख़रा जेॾी महिल वापसि पियो मोटे वरी बि मुंहिंजो दीदार कयईं सदके सदके तुंहिंजो मुंहिंजो नबी उहो आहे जो हीअं नज़र करे त जंहिं अख सां तोखे ॾिसे जंहिं अख सां मूंखे ॾिसे जंहिं अख सां मौला अलीअ खे ॾिसे जंहिं अख सां अबू बकर उमर उस्मान अलीअ खे ॾिसे उन अख सां अल्लाह जो बि दीदार करे वठंदो आहे मूसा पे अर्ज कया रब्बे अरनी रब फरमायो त ए मूसा तू ॾिसी न सघंदे मदीने वारे साईं के तो रब फरमाए त महबूब तो मूंखे ॾिठो पर ईअं ॾिठो जो तुंहिंजी अख न हेॾे थी न होॾे थी चिताए ॾिसंदो रहे जो अख अख मिली त वरी न हेॾे होॾे थी हक हक सुभान अल्लाह हाय 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 सुभान अल्लाह कायनात जा हसीन कायनात जा जमील कायनात जा सुहिणा सब गॾु कयो शान वारा मान वारा मर्तबन वारा गॾु कयो पर कंहिं बि पंहिंजे रब जो दीदार नाहे कयो जे दीदार कयो आहे त तुंहिंजे मुंहिंजे मुहम्मद अरबी ढोलण कयो पोइ असां तॾहिं त महबूब जो शान ॻाईंदा आहियूं न असां तॾहिं त मीलाद पढ़ंदा आहियूं तॾहिं त महबूब जो ज़िक्र कंदा आहियूं जो असां हीअं चवंदा आहियूं ओ जाने जाना ओ शाए शाह जगन में तुंहिंजो जवाब नाहे हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा इएं गुलन में गुलाब नाहे असां बि तो चवे हीअं महबूब वेहंदो हो त महबूब जे हिननि गिलनि मां रुखसारनि मां गिटनि मां नूर जा किरणा निकिरंदा हा जो असांजा पाछा दीवारुनि ते नज़र पिया ईंदा हा सुभान अल्लाह सुभान अल्लाह हसीन एड़ो जो हसीनन जो इमाम वा पर बुधो हसीन एड़ो जो रब जो भी महबूब आहे आहे बशर आहे असां वांगुरु इंसान पर इंसान भी एड़ो जो हिन जेड़ो इंसान को आहे ही कोन सुभान अल्लाह असां सुन्नियुनि जो अक़ीदो आहे मदीने वारो साईं बशर आहे पर बशरन में भी एड़ो बशर आहे जो हिन अखियुनि सां रब ॾिसण वारो तो मुंह वांगुरु नाहे मतां को भेट करे मतां को रीस करे मतां को चवे त महबूब असां जहिड़ो आहे रब फरमाए त महबूब उहो बशर थव जो हीअं ॻाल्हाईंदो आहे त मां ॿुधंदो आहियां मां ॻाल्हाईंदो आहियां त मुहम्मद अरबी ॿुधंदो आहे कॾहिं कॾहिं हदीस जा लफ़्ज़ आहिनि कॾहिं कॾहिं हीअं थींदो हो जो जिब्रील ईंदो हो क़ुरान शरीफ़ खणी ईंदो महबूब हे क़ुरान जेको रब करीम मोकिलियो पोइ जिब्रील पढ़ंदो हो महबूब ॿुधंदा पर वरी पोइ महबूब खे ॿुधाईंदो त हिन आयत जो हे माना वा हे मफ़हूम आहे हे तर्जुमो आहे क़ुरान जो तर्जुमो ॿुधाईंदो कॾहिं कॾहिं वरी हीअं थींदो हो जो जिब्रील क़ुरान पढ़ंदो हो मदीने वारा साईं फरमाईंदा अरिफ तो अलिम तो अलिम तो अलिम तो मूंखे ख़बर आहे जिब्रील पियो चवे काफ साईं करीमन फरमायो अलिम तो
जिब्रील चयो हा साईं करीमन फरमायो अलिम तो जिब्रील चयो या साईं करीमन फरमायो अलिम तो जिब्रील पढ़ंदो वने साईं फरमायन अलिम तो खबर वा जिब्रील हथ बधी अर्ज कयो या रसूल अल्लाह किया खबर वा हालांकि इन जी त मुखे भी खबर कोने इन शे जी त मुखे भी खबर कोने ताके किया खबर सुभान अल्लाह मालूम छा थियो जो इल्म वारन जा इल्म जिते खुटी विंदा है ना महबूब जो इल्म उन खां अगते शुरू थींदो सुभान अल्लाह जिन महबूब डिठो उन्हनि ये चयो आलिमन विसरियो इल्म रब जो कसम सही कोन तो जेड़ो डिठुम तुंहिंजो कसम आलिमन विसरियो इल्म रब जो कसम कोन तो जेड़ो डिठुम रब जो कसम साईं कोन तो जेड़ो डिठुम रब जो कसम सुभान अल्लाह असां जो अकीदो आ मां तव्हांखे हिकिड़े शेर में ॿुधाइण थो चाहियां तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि शायदि न सम्झ में अचे शाइरी सुर में तव्हां ॾाढो भलो सम्झंदव असां सुनिन जो अकीदो आ मां तव्हांखे शेर में थो सम्झायां चवे तो ए हबीबे खुदा सफा थक सुभान अल्लाह जोर सा सुभान अल्लाह सुभान अल्लाह ए हबीबे खुदा तुझो नौकर आया साईं सडड़ा अघा तुझो नौकर आया साईं सडड़ा अघा तुझो नौकर आया ए सखी सुन सदा पाना करना जुदा या रसूल अल्लाह ए सखी सुन सदा पाना करना जुदा सिरड़ो तो ता फिदा साईं अर्ज घा सिरड़ो तो ता फिदा तुझो नौकर आया ए हबीबे खुदा तुझो नौकर आया तमाम पढ़ रहा है हाफिज सदई तांगे बुधायो अज ता बदो सुभान अल्लाह बुधायो ए हबीबे खुदा तुझो नौकर आया ए हबीबे खुदा तुझो नौकर आया साईं सडड़ा घा तुझो नौकर आया साईं सडड़ा घा तुझो नौकर आया तुझो कासिम सिम आदत तुझी करम या रसूल अल्लाह तुझो कासिम इस्म आदत तुझी करम रख जा मदनी भरम तुझो नौकर आया रख जा अरबी भरम तुझो नौकर आया ओ ज़हरा जागबा सुभान अल्लाह ओ ज़हरा जागबा ओ ज़हरा जाबा पंजो जलवो पसा ए ज़हरा जाबा पंजो जलवो पसा जेड़ो तेड़ो निभा तुझो नौकर आया सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो कम तर मिठल तुझे कदमन किरियल या रसूल अल्लाह को जो कम तर आजिज तुझे कदमन किरियल ते कर को फजुल तुझो नौकर आया ते कर को करम तुझो नौकर आया
सुभान अल्लाह सुभान अल्लाह। महबूबन करीम जी सिफत आ बशर हुजण, पर बशर बि अहिड़ो आ जो मदीने वारो ताजदार तो फरमाए, बुखारी शरीफ जी हदीस आहे, इन्नमा अना क़ासिमुन व ख़ाज़िनुन वल्लाहु युती, खजाना अल्लाह जा आहिनि, वंडण वारो मां मोहम्मद करीम आहियां। खजाना अल्लाह जा आहिनि, पर अॼु ॾींहं ताईं काइनात में जंहिंखे बि रिज़्क मिले थो, पुट रिज़्क सिर्फ़ खाइण पीअण जी शइ न आहे। रिज़्क सिर्फ़ खाइण पीअण जी शइ न आहे। अखियूं ॾिसनि थियूं, इन जो ॾिसण बि रिज़्क आहे। कन ॿुधनि था, इहो ॿुधण बि रिज़्क आहे। पेर हलनि था, इन जे हलण वारी ताक़त हुजण, इहो बि अल्लाह जे तरफ़ां रिज़्क आहे। जिस्म में सघ वा, दिल में धड़कण जी ताक़त वा, हथ में खणण जी कुवत वा, ये सब रिज़्क में शामिल हैं। कायनात सॼीअ जे अंदर जो कुछ निज़ाम हले तो, सिज उभरे थो, सिज जे इन सुहाए में बनियूं आबाद थियनि थियूं, फसल आबाद थियनि था, पानी हलन था, चंड जी चांड्रोकीअ में समुंड चाड़ करे थो, लहे थो, हेठ थे थो, मथे थे थो, समुंड जूं छोलियूं उथनि थियूं, ये सब रिज़्क में शामिल हैं। साईं दा फरमाने, इहो जो कुछ रिज़्क ॾिसो था, इन खे वंडण वारो मां मोहम्मद करीम। रिज़्क तक़सीम उहो कंदो आहे जंहिंखे ख़बर हुजे त हिन खे हिन शइ जी ज़रूरत आहे। ॾिसो न, तव्हांजो अबो आहे, तव्हांजो वालिद आहे, तव्हांजे घर जो वॾो आहे, ॾिसंदो त बाबे खे कपड़न जी जरूरत है, कपड़ा वठी ॾींदो, जुती जी जरूरत है, पुट खे त जुती वठी ॾींदो, धीउ खे कपड़न जी जरूरत है, कपड़ा वठी ॾींदो, बोड़ कहिड़ो वठी अचजे, मानी कहिड़ी पचाइजे, उहो वॾड़ो वठी ईंदो आहे। उनखे ख़बर हूंदी आहे त हीअ शइ वठणी आहे, हीअ शइ वठणी आहे। वॾे खे उन शइ जी मामले जी भनक हूंदी आहे, ख़बर हूंदी आहे। मदीने वारे साईं खे रब पंहिंजे खज़ाननि जे वंडण वारो बणायो आहे। बशर पर वंडण वारो बशर आहे। वेठो मदीने में आ, पर कायनात जे हर राज़ के हिननि अखियुनि हिननि कननि सां ॿुधे ऐं ॾिसे थो पियो, खज़ाना वंडे थो पियो। मुझे मुर्शिदन जो शेर आ, मुझे मुर्शिदन करीमन फरमायो, खजाने खुदा दे वंडे मेरा माही, खजाने खुदा दे वंडे मेरा माही, असां को कहीं दी केनी लोड़ काई। ओ उचाहे सदर तू साईं दा सिपाही, उचाहे सदर तू साईं दा सिपाही, ओंदा दर किथो से लगा नींदा नारा, मदनी मिठल बिन कैनी किनारा, असा आजज़े को साईं दा सहारा, मदनी मिठल बिन। ओ सरदार ते को सालार आखा, नबिये चिते को निर्वार आखा, ओ तेरा सब तू सोना किरदार आखा, तेरा सब तू सोना किरदार आखा, बिना तेरे महशर च बनसी नचारा, मदनी मिठल बिन। सुभान अल्लाह। मदीने वारो साईं बशर वा, पर बशर अहिड़ो आ जो रब तो फरमाए, वरफ़अना लक ज़िक्र, तुंहिंजो ज़िक्र मां पाण थो वधायां। कमाल आ न, के मौलवी जो, के पीर जो, के आलिम जो, के वडेरे जो, के ऑफिसर जो, के वडी के शख्सियत जो शान उन जा नंढड़ा बुधाइंदा आहिनि, नंढड़ा शान ॿियनि ताईं वॾनि ताईं पहुचाईंदा आहिनि, ॿियनि ताईं पहुचाईंदा आहिनि। कुर्बान वञा महबूब, तूं पाण रब जी मखलूक, रब जो आबिद, तू पान उनके इबादत करण वारो, पर शान तुंजो इहो आ जो तुंजो शान रब पान थो वधाए। हाय
महबूब हिय पंहिंजे उम्मत वारन जे लाए हथ खणी अर्ज करे मौला मुंहिंजी उम्मत बख्श जाए। रब पियो फरमाए वमा कान अल्लाहु लियुअज़िबहुम व अंत फीहिम। महबूब तुंहिंजे करे कोन थो अज़ाब कयां, आयल अज़ाब टारियां न। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मदीने वारे साईं हिय पंहिंजे उम्मत वारन ते शफ़क़त फरमाए त रब पियो फरमाए वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। मुंहिंजा महबूब तू त बाझारो ही, तू त रहमत वारो ही। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम। आहे अब्द, आहे बानो, आहे बशर, आहे रब जी मखलूक, पर कुर्बान वञा महबूब तू अहिड़ो बशर ही जो तुंहिंजे हर हिक अदा खे अल्लाह क़ुरान में बयान कयो। सुभान अल्लाह। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला। मोमिनन ते थोरो कयो थम जो पंहिंजो रसूल ॾिनो। सदके सदके सुभान अल्लाह। ॻाल्हि सम्झण वारी आहे न। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, ईमान वारन ते थोरो कयो थम जो पंहिंजो महबूब ॾिनो थमान। महबूब वेराइबा न आहिन, महबूब हीअं में हंडाइबा आहिन, दिलयुनि में लिकाइबा आहिन। महबूबन जूं ॻाल्हियूं आम तज़किरा न आहिन कबा, महबूबन खे जीअ में जायूं ॾिबियूं आहिन। महबूब वेराइबा न आहिन, पर कुर्बान वञा आहे रब जो महबूब। पर रब तो फरमाए त मोमिनो थोरो कयो थमाम, वेराए पंहिंजो यार ॾिनो। लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक लब्बैक। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं के रब तोखे मूंखे ॾिनो त रब फरमाए त एहसान कयो मां। एड़ो महबूब इएं नाहे ॾिबो, पर मूं थोरो कयो थमां। जेकर इहो महबूब न अचे हां त तव्हां में को बि सुख जो साह न खणे। जे मुझो महबूब न हुजे हाँ त न चंद्र जी चांडराण हुजे हाँ, न सिज जो सुहाओ हुजे हाँ, न चंद्र जी चांडाण वारी रात हुजे हाँ, न समुंडन जी या छोलियूं हुजन हाँ, न पखियुनि जूं ये लोलियूं हुजन हाँ, न मायरुनि जूं मिठड़ियूं ॿोलियूं हुजन हाँ। जो कुछ आए मुझे अरबी ढोलण जे सदके। सुभान अल्लाह सुभान कायनात वारो ओ इंसानो महबूब जा गुलामो, तहां खां मां रब मुतालबो तो कयां, तहां मुझे महबूब जो बस अदब कयो। सुभान अल्लाह। ला तरफऊ अस्वातकुम फौक सौतिन नबी। एतरो अदब कयो, एतरो अदब कयो, एतरो अदब कयो जो महबूब के पाण जहिड़ो त न चओ, पर उन जे साम्हूं उन जे आॾो ॾाढियां बि न ॻाल्हाए, ॾाढियां बि न ॻाल्हाए जो। चुप करे वेझो, ख़ामोशी सां, हीणाई सां, आजिज़ी सां, आहिस्ता आवाज़ सां महबूब सां ॻाल्हाए जो। जे ज़ोर सां ॻाल्हाईंदो त सॼी ज़िंदगी जा अमल ख़त्म करे छॾींदो माव। छाजे लाइ जो तव्हांजे अमलनि जी मूंखे ज़रूरत न आहे, तव्हांजी निमाज़ुनि जी, तव्हांजे हजनि, ज़कातुनि, ख़ैरातुनि, इबादतुनि जी मूंखे ज़रूरत न आहे। मां ॾिसां थो त मुंहिंजे यार सां केरु वफ़ादार, मुझे यार सां केर मोहब्बत रखण वारो आ। बस मां चाहियां तो त मुझे यार सां मोहब्बत रखण वारा थियो। बस जॾहिं महबूब सां मोहब्बत थियव पोइ टुटल फुटल इबादत हूंदव तॾहिं बि अघाए छॾी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। आखिरी हदीस तो ॿुधायां। हिकिड़ा माण्हू क़यामत में ईंदा जिन वटि वॾा वॾा अमल न हूंदा, हज ज़कात ख़ैरात न हूंदा, बस हुननि जी मदीने वारे साईं सां मोहब्बत हूंदी। अल्लाह। एॾे ध्यान सां ॿुधो पुट, इंसान ख़ता जो पुतलो आहे, ख़ताऊं थी थियूं वञनि। कहिड़ो बशर आहे जंहिंखां ख़ता न थिए? हर इंसान ख़ताकार आहे, पर जॾहिं ख़ताऊं थी वञनि, आज नालाइकियूं थी वञनि त घबरायो न। इन्हनि नालाइकुनि ख़ताउनि खे माफ़ कराइण वारो महबूब वेठो। बेशक। साईं फरमाया क़यामत जो ॾींहुं थींदो अल मराउ मा मन, वो माण्हू पंहिंजे मोहब्बत रखण वारे सां गॾु, जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी, जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी, जंहिंजी मदीने वारे साईं सां मोहब्बत हूंदी न, अमल कहिड़ा बि हुजनि क़यामत में महबूब सां गॾु हूंदी।
जंहिंजी करबला जे शहीदन सां मोहब्बत हूंदी उहो उन्हनि सां गॾु हूंदो, जंहिंजी हसनैन करीमैन सां मोहब्बत हूंदी, इमाम हसन हुसैन सां हूंदी, उहो शहजादन सां गॾु हूंदो, जेको मौला अलीअ जो हुबदार मौला अलीअ सां हूंदो, जंहिंजी मोहब्बत पीरन जे पीर दस्तगीर सां, उहो दस्तगीर सोने सां सुभान अल्लाह सुभान। हाय हाय हाय। पर जेके अल्लाह वारनि सां मोहब्बत करण वारा, रसूलुल्लाह सां मोहब्बत करण वारा, कमाल त उन्हनि जो हूंदो न जेको बगदाद वारे पीर सां बि मोहब्बत करे, जेको करबला वारे शहीदन सां बि मोहब्बत करे, महबूब जे बचड़न सां बि मोहब्बत करे, मौला अलीअ सां मोहब्बत करे, महबूब जे असहाबन सां मोहब्बत करे, मदीने वारे साईं सां मोहब्बत करे। बुधो मज़ो त इन्हे जो हूंदो, माण्हू पिया पघर उघंदा, माण्हू पघर में शुम हूंदा, मैदान महशर सजल हूंदो, हिसाब किताब जी वठ वठा हूंदी, पर इहे जंहिंसां मोहब्बत हूंदी, हाणे हेतिरा जंहिंसां जंहिंजी मोहब्बत आहे, हेतिरा मोहब्बत वारा सभु अल्लाह जा प्यारा। ॿियो ख़बर कीअं हे जहन्नम में वेंदो, कीअं मैदान महशर जा अज़ाब सहंदो। मदीने वारो साईं सिफारिश कंदो, करबला जा शहीद सिफारिश कंदा, हसनैन करीमैन सिफारिश कंदा। हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो ईंदो जो मदीने वारो बाह मां वठंदो, उम्मती हल हाणे तूं छा जाए। अल्लाह अल्लाह। ओ यार अमल न, असांजा अमल न, असांखे न अमलनि ते नाज़ वा, न नमाज़ुनि ते, न रोज़नि ते, न हजनि ते, न ख़ैर ख़ैरातुनि ते, कंहिं अमल ते नाज़ न आहे। बसि नाज़ आहे मदीने वारे साईं जी मोहब्बत। सुभान अल्लाह। असां वटि इन अमल खां अलावा ॿियो को अमल आहे? पुट इहो अमल अहिड़ो धार जो कॾहिं ईअं न थिए जो इन अमल में का खोट पइजी, अल्लाह इन अमल में ख़यानत थिए, ॿियनि अमलनि में खोट वधि थिए, को मामलो न आहे, को मसलो न आहे, पर इन मामले में ताराज़ी खणी तोर जाए त मतां मुंहिंजे महबूब खां छिॼी वञी, धार थी वञी। पुट जेकॾहिं महबूब सां जुड़ियल हूंदे न, जेॾीमहिल मौत ईंदो, इज़राइल जा अचे हथ गिचीअ में पवंदा न, उन महिल बि इहो सुहिणो सार लहण ईंदो। बेशक कब्र में माइट पूरे वेंदई, यार पूरे वेंदई, उन महिल बि इहो यार सार लहण। सुभान अल्लाह सुभान। महशर में जेॾीमहिल हर को नफ़्सी नफ़्सी में हूंदो, उते बि मुंहिंजो महबूब सार लहंदई। पोइ यारी अहिड़े सां रख ऐं वफ़ादार। मोरे वारो अॼु मूंसां अहद कयो त वफ़ादार थी। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। अहिड़ो कमु न कजो जंहिंसां मुंहिंजो लॼपाल नबी तव्हां खां नाराज़ थिए, महबूब जी मोहब्बत तव्हांजी दिलि मां निकिरे। बसि जहिड़ा तेड़ा आहियो, कॾहिं राति जो उथी हथड़ा ॿधी मुंहुं मदीने ॾे करे अर्ज़ड़ो कर या रसूल अल्लाह, जहिड़ो तेड़ो आहियां बसि निभा। अल्लाह खुदा जी इज्जत जो कसम आ, जंहिंते करीमन जो करम थियो, दुनिया जहानन में उन जी हुकूमत। सुभान अल्लाह सुभान। दुनिया जा हुक्मरान अॼु हुकूमत में सुभाणे थुकूं झलींदा वत। दुनिया जे तख्तन वारा अॼु हुकूमत में न, सुभाणे उहो जेलुनि में हूंदा, ॿियनि जा मोहताज हूंदा, पर जेके महबूब जा आशिक हूंदा अॼु बि हुक्मरान, मरण खां पोइ बि हुक्मरान कब्रुनि में पिया आहिनि, तॾहिं बि उन्हनि जूं बादशाहियूं। बेशक। अल्लाह साईं, अल्लाह साईं तव्हांखे मदीने वारे साईं जी मोहब्बत ॾे, मूंखे बि मदीने वारे साईं जी मोहब्बत ॾे, इन मोहब्बत में जियारे, इन मोहब्बत में मौत अता फरमाए। बस मां तव्हांखे आख़िरी गुज़ारिश थो कयां त जेके महबूब जा बेअदब आहिनि, असांजा मुर्शिद हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा, अबा जेके महबूब जा गुस्ताख आहिनि, उन्हनि खां ईअं भॼो जीअं कांव भॼे ओलड़े खां। हाणे तव्हां शायदि कांव खणी न ॾिठो हुजे, वण जो घटिजी आहिनि त पोइ ओलड़ा बि ख़बर कोन्हे त ओलड़ो छा आहे। घरनि में वॾा आईना लॻा पिया आहिनि, अॻ में माण्हू खीसनि में आईना रखी वेठा हूंदा। बसि सोली सिंधीअ में सम्झायांव त ईअं भॼो जो तव्हांजा पेर बि ज़ाहिर न थियनि। जिते महबूब जा गुस्ताख हुजनि, उन जे चेहरे खे बि चिताए न ॾिसिजो, उन जी ॻाल्हि ॿुधण त परे जी ॻाल्हि आहे। पुट हे दौर अहिड़ो अची वियो आहे जो